Chemistry class now बाप पंजो physical states of matter सबक टियों हिस्सो ॿियो laws related to gases आवां chemistry जो उस्ताद नजीला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि laws related to gases में ॿियो कानून पढ़ंदासीं चार्ल्स लॉ पहिरियों कानून असां पढ़ियो हुओसीं बॉयल्स लॉ हाणे ॿियो कानून आहे जेको गैसुनि सां रिलेटेड आहे चार्ल्स लॉ In 1787, French scientist J. Charles presented his law to propose relationship between volume and temperature, keeping the pressure constant. 1787 में फ्रांसीसी साइंसदान जे चार्ल्स प्रेशर खे कांस्टेंट रखंदे टेम्परेचर ऐं वॉल्यूम जे विच में तालुक़ बयानु करण जे लाइ पंहिंजो कानून पेश कयो प्रेशर जेको हुयो उहो हिन कांस्टेंट रखियो टेम्परेचर ऐं वॉल्यूम जे विच में हिन पोइ हिकिड़ो रिलेशनशिप ॿुधायो इन रिलेशनशिप खे चार्ल्स लॉ चइजे थो बॉयल्स लॉ में छा हुयो त बॉयल साइंसदान छा कयो हुयो जो टेम्परेचर खे हिन रखियो हुयो कांस्टेंट जॾहिं त प्रेशर ऐं वॉल्यूम जे विच में हुन कानून ॾिनो हुयो हाणे चार्ल्स लॉ जो कानून छा थो चवे वॉल्यूम ऑफ गैस इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एब्सोल्यूट टेम्परेचर इफ प्रेशर इज़ केप्ट कांस्टेंट गैस जो मक़दार जेको आहे उहो जेकॾहिं प्रेशर कांस्टेंट रखियो वञे त एब्सोल्यूट टेम्परेचर सां उहो सिधी निस्बत रखंदो आहे वॉल्यूम टेम्परेचर सां सिधी निस्बत रखे थो जेकॾहिं टेम्परेचर वधंदो त वॉल्यूम बि वधंदो जेकॾहिं टेम्परेचर खे घटाइजे त वॉल्यूम पिणु घटिजी वेंदो मिसाल जे तौर ते हिननि तस्वीरुनि खे ॾिसो त हिते प्रेशर जेको आहे उहो आहे 1.50 हिते प्रेशर जेको आहे उहो बि आहे 1.50 पर हिते ॾिसो तव्हांखे टेम्परेचर नज़र कोन ईंदो हिते असां टेम्परेचर जेको आहे उहो ॾिनो आहे हाणे हिते टेम्परेचर कोन्हे को त गैस जो जेको वॉल्यूम आहे उहो तक़रीबन 2 लीटर सम्झो त हुन जे बराबरि आहे पर हेॾां ॾिसो जेॾी महिल जो असां टेम्परेचर ॾिनोसीं त 600 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ॾिनोसीं त इहो जेको गैस जो वॉल्यूम हुयो उहो 2 खां चढ़ी करे 4 ताईं पहुतो आहे त असीं ॾेखारियूं था हेॾां त जीअं जीअं टेम्परेचर वधंदो थो वञे त वॉल्यूम जेको आहे उहो पिणु वधंदो थो वञे टेम्परेचर वधायोसीं त वॉल्यूम पिणु वधी वियो जेकॾहिं टेम्परेचर खे घटाइजे त वॉल्यूम बि घटिजी वेंदो मैथमेटिकल रिप्रेज़ेंटेशन चार्ल्स लॉ जी ही आहे चार्ल्स लॉ मूजिबि इफ टेम्परेचर ऑफ अ गैस इज़ इंक्रीज़्ड जेकॾहिं कंहिं बि गैस जो टेम्परेचर वधायो वञे इट्स वॉल्यूम विल आल्सो इंक्रीज़ इन जो जेको मक़दार आहे उहो पिणु वधंदो मैथमेटिकली असां हिनखे लिखंदासीं v इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t वॉल्यूम जेको आहे उहो टेम्परेचर सां सिधी निस्बत रखे थो जेको असां बयानु कयोसीं त वॉल्यूम जेकॾहिं असांजो टेम्परेचर वधंदो त वॉल्यूम पिणु वधंदो जेकॾहिं टेम्परेचर घटि थींदो त वॉल्यूम बि घटि थींदो जेकॾहिं प्रोपोर्शनलिटी जो साइन असां हटायूं त असीं लिखंदासीं v इज़ इक्वल टू k इंटू t वॉल्यूम जेको आहे गैस जो उहो बराबरि आहे ही प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट आहे उनखे ज़र्ब कंदासीं असां t सां हाणे जेकॾहिं असां इक्वेशन जेका आहे उहा ड्राइव कयूं त उहो ईअं थींदो त के खे जेकॾहिं असां हिते ई हेॾां खणी अचूं टी खे परियां मोकिलियूं त उहो हलियो वेंदो अपान में सो v अपान टी इज़ इक्वल टू के या के इज़ इक्वल टू v अपान टी हाणे हिनखे जेकॾहिं असां वठूं इनिशियल वॉल्यूम बहे हिनखे वठूं इनिशियल टेम्परेचर यानी v1 या t1 त कांस्टेंट जेको आहे इहो बराबरि थींदो कांस्टेंट जे ही वारो साॻियो ई फार्मूलो आहे हिनखे जेकॾहिं असां वठूं वॉल्यूम 2 ऐं टेम्परेचर 2 करे त उहो बि बराबरि थींदो कांस्टेंट जे ई हिननि ॿिन्ही जो जेको तव्हांखे जवाबु मिलंदो उहो सदाईं हमेशह कांस्टेंट जे बराबरि ई थींदो आहे हिननि मां असां जेका चार्ल्स लॉ जी इक्वेशन आहे जंहिं मूजिबि असां इन जा न्यूमरिकल्स हल कंदा आहियूं उहा हिननि ॿिन्ही मंझां ई असां इक्वेशन ड्राइव करे सघूं था
हाणे V1 अपान T1 बि बराबरि आहे के जे ऐं V2 अपान T2 बि बराबरि आहे के जे। तंहिंजे करे के जा वैल्यू ॿई बराबरि आहिनि। जेकॾहिं असां के खे कटे छॾियूं त V1 अपान T1 बराबरि थी वेंदो V2 अपान T2 जे। हीअ जेका इक्वेशन आहे उहा असांखे इन चार्ल्स लॉ जा जेके न्यूमरिकल्स आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, उहे हल करण में मदद ॾींदी। मिसाल जे तौर ते असां किताब में ॾिनल हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणी ॾिसूं। एग्ज़ाम्पल किताब में ॾिनल आहे 5.3. A 600 ml sample of gas is heated from 27 degree centigrade to 77 degree centigrade at constant pressure. What is the final volume? हिकिड़ो असां वटि गैस जो 600 ml सैंपल आहे। उन खे असां पहिरियां 27 डिग्री सेंटीग्रेड ते रखियोसीं, पर पोइ असां छा था कयूं, उन ई सैंपल खे असां वरी 77 डिग्री सेंटीग्रेड ताईं गरम कयूं था। त हाणे ॿुधायो त फाइनल वॉल्यूम घणो थींदो। पहिरियों तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त V ऐं T जो पाण में रिलेशनशिप कहिड़ो आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। असां चयोसीं टेम्परेचर वधंदो त वॉल्यूम जेको आहे उहो पिणु वधी वेंदो। हिते वॉल्यूम आहे 600 ml ऐं डिग्री सेंटीग्रेड पहिरियां आहे 27। पोइ असां इन 600 ml खे वरी गरम कयोसीं 77 ताईं, यानी टेम्परेचर जेको आहे उहो वधायो आहे। त तव्हां हितां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं टेम्परेचर वधे थो त उनजो जेको गैस जो वॉल्यूम आहे उहो पिणु इंक्रीज़ थी वेंदो। हाणे इन जी जेकॾहिं असां डेटा कढूं ऐं एग्ज़ैक्ट जवाबु जेको आहे उहो ॻोल्हियूं त डेटा आहे पहिरियां असांखे V1 मिलियल आहे 600 ml, T1 आहे 27 डिग्री सेंटीग्रेड, T2 आहे 77 डिग्री सेंटीग्रेड, जॾहिं त फाइनल वॉल्यूम यानी V2 असांखां पुछा करे थो। सो असां इहे डेटा कढीसीं। T1 27 डिग्री सेंटीग्रेड केल्विन में तब्दील कंदासीं त जेको डिग्री सेंटीग्रेड मिलियल आहे उन में सिर्फ़ु 273 ऐड करिणो आहे त असांखे केल्विन में जवाबु मिली वेंदो। 27 + 273 बराबरि 300 केल्विन। T2 असांखे आहे 77 डिग्री सेंटीग्रेड, इन खे असां ऐड कंदासीं 273 में त जवाबु असांखे मिलियो 350 केल्विन। V1 आहे 600 ml, जॾहिं त V2 जेको आहे उहो असांखे मालूम करिणो आहे। तंहिंजे करे असां हिते V2 जेको आहे उहो असां लिखूं डेटा में, जेको असां हिते आयो आहे त V2 बराबरि थींदो क्वेश्चन मार्क, छो त उहो असांखे मालूम करिणो आहे। हाणे असीं इन फार्मूला मूजिबि जेको चार्ल्स लॉ जो फार्मूलो आहे उहो हुयो असां वटि V1 अपान T1 इज़ इक्वल टू V2 अपान T2। जॾहिं त असांखे ॻोल्हणो छा आहे V2, त हिन इक्वेशन मां असां ड्राइव कंदासीं, उहा हीअ इक्वेशन निकिरंदी त V2 इज़ इक्वल टू V1 ज़रबिया T2 अपान T1। हाणे हीअ इक्वेशन कीअं ड्राइव थी उहो तव्हांखे यादि रखणु घुरिजे त जॾहिं ॿ शयूं पाण में वंड में हिक ॿिए सां बराबरि जी हैसियत में आहिनि त उन्हनि जी थींदी आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन। V1 खे ज़रब कंदासीं T2 सां ऐं T1 खे ज़रब कंदासीं V2 सां। पोइ असां वटि जेको इन्हनि जो तालुक़ु निकिरंदो उहो आहे ही वारो V1 ज़रबिया T2 ऐं V1 इन खे ज़रब कयोसीं हिन सां T2 बराबरि वरी V2 ज़रबिया T1, V2 ज़रबिया T1। हाणे असांखे छा ॻोल्हणो आहे V2, उहो V2 असां हिते ई रखूं था। T1 जेको आहे उहो परे पासे खणी वेंदासीं, हिते आहे मल्टीप्लिकेशन में त परियां हलियो वेंदो हिन जे वंड में, त छा थींदो V1 ज़रबिया T2 अपान T1। हे साॻियो ई ॾिसो T1 ज़रबिया T2, V1 ज़रबिया T2 ऐं डिवीजन में आहे T1, हीअ असां वंड में रखियोसीं T1। हाणे असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु वैल्यूज़ रखंदासीं। V1 जी जॻह ते रखंदासीं V1 वारो वैल्यू 600, T2 टेम्परेचर जेको ॿियो आहे उहो आहे 350, त याने 600 ज़रबिया 350 थींदो। पोइ उनखे वंड कंदासीं 300 सां। हाणे ॾिसो V2 आहे 600 ज़रबिया 350 वंडिया 300, त असांखे V2 जेको आहे उहो थो मिले 700 ml, 700 ml। हाणे ॾिसो पहिरियां 27 डिग्री सेंटीग्रेड ते घणो हुयो वॉल्यूम गैस जो 600 ml, 77 ते घणो थी वियो उहो थी वियो 700 ml। जेका पहिरियां ॻाल्हि कई हुईसीं त डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि त छा थींदो, टेम्परेचर वधे थो त वॉल्यूम पिणु वधी वेंदो। 600 मां घणो थी वियो 700 डिग्री सेंटीग्रेड। अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो असां वटि एग्ज़ाम्पल आहे, उनखे बि असां ॾिसी था वठूं। A sample of hydrogen gas has a volume of 350 cubic centimeter at 40 degree centigrade.
हाइड्रोजन गैस जो सैंपल आहे जेको 40 डिग्री सेंटीग्रेड ते 350 क्यूबिक सेंटीमीटर वॉल्यूम रखे थो। इफ गैस इज द लोड टू एक्सपेंड अप टू 700 cm क्यूब एट कॉन्स्टेंट प्रेशर फाइंड आउट इट्स फाइनल टेम्परेचर। जेकॾहिं गैस जो वॉल्यूम असां 700 डिग्री सेंटीग्रेड ताईं करे छॾियो आहे, प्रेशर कॉन्स्टेंट रखियो आहे, त फाइनल टेम्परेचर ॿुधायो। हाणे ॾिसो हिते 350 क्यूबिक सेंटीमीटर आहे पर टेम्परेचर घणो आहे 40। घणो वॉल्यूम आहे 350, हिते घणो वॉल्यूम आहे 700 क्यूबिक सेंटीमीटर। वॉल्यूम वधी वियो त यानी टेम्परेचर बि वधियो हूंदो, 40 खां लाज़मी तौर ते वधंदो। हाणे हिन जो एग्ज़ैक्ट जवाबु ॻोल्हियूं त हिन जी डेटा कढणी पवंदी। 350 क्यूबिक सेंटीमीटर इहो वॉल्यूम 1 आहे, 40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर 1 आहे, 700 क्यूबिक सेंटीमीटर इहो वॉल्यूम 2 आहे। फाइंड आउट फाइनल टेम्परेचर। असांजो T2 जेको आहे 2 वारो टेम्परेचर, आख़िरी टेम्परेचर, उहो असांखे ॻोल्हणो आहे। सो डेटा असां कढीसीं। T1 40 डिग्री सेंटीग्रेड, 40 खे ऐड कंदासीं 273 में, त जवाबु मिलियो 313 केल्विन। V1 घणो आहे 350, V2 घणो आहे 700, टेम्परेचर 2 असांखे ॻोल्हणो आहे। असां हाणे हिनखे जेकॾहिं इक्वेशन में रखूं त इक्वेशन असांजी हीअ आहे, V1 अपॉन T1 इज़ इक्वल टू V2 अपॉन T2। हाणे जेकॾहिं असां हिनखे रीअरेंज कयूं त जेको ॻोल्हण वारो आहे टेम्परेचर 2, उहो असां रखियोसीं ॿाहिरि, बाक़ी असांखे इक्वेशन मिली V2 इंटू T1 डिवाइडेड बाय V1। कीअं निकिती हीअ इक्वेशन? साॻियो ई जीअं असां तव्हांखे ॿुधायोसीं त हिननि जी क्रॉस मल्टीप्लिकेशन थींदी। V1 खे T2 सां ज़र्ब कयो बराबरि V2 ज़रबिया T1। हाणे जेकॾहिं हिनखे तव्हां इन ॾिसणु चाहियो था त उहो ईअं थींदो, V1 ज़रबिया T2 हे रखियोसीं हिकिड़े पासे बराबरि V2 ज़रबिया T1, हे V2 ज़रबिया T1। असांखे छा ॻोल्हणो आहे T2, हे T2 हिते रखंदासीं। V1 जेको आहे उहो परे पासे हलियो वेंदो, हिते ज़रब में आहे त हेॾे हलियो वेंदो डिवीजन में, त T2 बराबरि थी वेंदो V2 इंटू T1 डिवाइडेड बाय V1। बिल्कुलु ई वारो ई फार्मूलो। हाणे असां छा कंदासीं, इन्हनि में रखंदासीं वैल्यूज़। V2 घणो आहे 700, ज़रब कंदासीं T1 सां, उहो घणो आहे 313, वंड कंदासीं V1 सां, उहो आहे 350। 700 ज़रबिया 313 भाङे 350। हाणे असां हिननि ॿिन्ही खे ज़रब करे हिन सां कंदासीं वंड, त जवाबु असांखे मिलियो 626 केल्विन। इहो आहे असांजो फाइनल टेम्परेचर। उमेद त तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो ऐं किताब में ॾिनल जेके मश्क में चार्ल्स लॉ जा न्यूमरिकल्स आहिनि उहे तव्हां पाण हल करे वठंदा। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।